أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله وكفى والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين أتأمرون الناس بالبر وتنسون أنفسكم وأنتم تتلون الكتاب أفلا تعقلون واستعينوا بالصبر والصلاة وإنها لكبيرة إلا على الخاشعين الذين يظنون أنهم ملاقو ربهم وأنهم إليه راجعون صدق الله العظيم درود شریف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد وأقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين अल्लाह ताला फरमाए तो कलाम मुक़द्दस में वाक़ीमु सलात नमाज़ पढ़ो व आतु ज़कात ऐं ज़कात अदा कयो वरकाउ मार राकिईन ऐं रुकू कयो रुकू कंदड़नि सां गॾु व अक़ीमु सलात हिन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला नमाज़ ऐं ज़कात जो हुकुम बयानु फरमायो आहे। सूरह बक़रा जे अंदरि तव्हां असां जेको अॻ में दर्स पढ़ियोसीं उन जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला अल्लज़ीन युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून बयानु फरमायो त मोमिन परहेज़गार जेके नमाज़ पढ़ंदड़ आहिनि नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं तक़रीबन क़ुरान मजीद जे अंदरि नमाज़ ऐं ज़कात जो हुकुम गॾो गॾु आयो आहे। व अक़ीमु सलात व आतु ज़कात काफ़ी जॻहनि ते क़ुरान मजीद जे अंदरि नमाज़ ऐं ज़कात जो हुकुम गॾु ई गॾु आयो आहे। नमाज़ बदनी इबादत आहे, ज़कात माली इबादत आहे। नमाज़ जो ताल्लुक़ बदन सां आहे, ज़कात जो ताल्लुक़ माल सां आहे। नमाज़ एॾी अहम इबादत आहे, हिकु त बुनियल इस्लाम अला ख़म्सिन दीन जो सुतून अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ खे कोठियो आहे। क़यामत जे ॾियारे इंसान जे मथां ॿिनि क़िस्मनि जा हुकूक आहिनि। हिकु आहे हुकूकुल्लाह, ॿियो आहे हुकूकुल इबाद। हुकूकुल्लाह में सभ खां पहिरीं जेको पुछाणो थींदो उन जो नालो आहे नमाज़। जेकॾहिं उन इंसान जी नमाज़ दुरुस्त आहे, सही आहे, त उन जा ॿिया अमल बि दुरुस्त हूंदा। जेकॾहिं उन इंसान जी नमाज़ दुरुस्त न आहे त उन जा ॿिया अमल बि दुरुस्त न हूंदा। त सभ खां पहिरीं पुछाणो हुकूकुल्लाह मां नमाज़ मां आहे। हुकूकुल इबाद मज़ा सभ खां पहिरीं जेका पुछाणो आहे, जेकॾहिं कंहिं माण्हू कंहिंखे नाहक क़तलु कयो आहे, सभ खां पहिरीं उन जे मुतालिक़ क़यामत जे ॾियारे उन खां सवाल कयो वेंदो त तो हिन माण्हू खे नाहक छाजे करे क़तलु कयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? त अक़ीमु सलात नमाज़ बाने खे अल्लाह तबारक व तआला जे वेझड़े करण जो ज़रियो आहे, अल्लाह जे क़ुर्ब जे हासिलु करण जो ज़रियो आहे। ॻाल्हि खे चङी तरह पंहिंजे दिमाग़ में विहारियो। जंहिं कलमो पढ़ियो आहे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिं ईमान आंदो आहे उन खां नमाज़ कंहिं बि सूरत में माफ़ न आहे। नमाज़ पढ़णी आहे, बीही नमाज़ पढ़ो, ताक़त न आहे वेही नमाज़ पढ़ो, ताक़त न आहे इशारनि सां नमाज़ पढ़ो, सफ़ा ताक़त न आहे बि माना कंहिं न कंहिं तरीक़े सां। जेकॾहिं सफ़ा तो में इशारे जी ताक़त बि न आहे, सुम्हण जी ताक़त बि न आहे, वेहण जी ताक़त बि न आहे, इहो माण्हू जेतिरी नमाज़ूं इन जूं थींदियूं उन खां बाद में पंहिंजे वारिसनि खे जेके पोइ ते पंहिंजा वारिस अथनि उन्हनि खे वसियत करे वेंदो त मुंहिंजी नमाज़ जो फ़िदियो ॾिजो। नमाज़ ज़कात इहा हर हाल जे अंदरि माण्हू खे अदा करणी आहे, कंहिं बि सूरत जे अंदरि इंसान खे न आहे छॾणो। इन ते फ़ज़ाइल तव्हां उलमा इकराम खां काफ़ी ॿुधा हूंदा नमाज़ जा फ़ज़ाइल। बहरहाल सिर्फ़ु जेकॾहिं नमाज़ जे मौज़ू ते ॻाल्हाइजे त 2-3 दर्सनि जा जुमा सिर्फ़ु नमाज़ ते हलिया दर्स हलिया वेंदा इन टाइम जे अंदरि। बहरहाल
अक़ीमुस्सलात आतु ज़कात। अच्छा टियों आहे वरकाऊ मअर राकिईन, तव्हां रुकू कयो रुकू कंदड़नि सां गॾु। हाणे इन मां मुराद जमात जी निमाज़ आहे। हिकु आहे इनफरादी निमाज़, अकेली निमाज़, ॿी आहे जमात सां गॾिजी करे निमाज़ पढ़णु। इनफरादी निमाज़ खां जमात जी निमाज़ सभ खां वधीक अफ़ज़ल कोठी वई आहे। ऐं सवाबु छा आहे, हिकिड़ो माण्हू घर में अकेलो निमाज़ थो पढ़े, ॿियो माण्हू जमात सां गॾु निमाज़ पढ़े थो, फ़र्ज़ु हुनजो बि अदा थी वेंदो, हुनजो बि अदा थी वेंदो। पर जेको माण्हू जमात सां गॾु निमाज़ पढ़े थो उनखे 27 दर्जा वधीक सवाबु हासिलु थिए थो जमात सां गॾु निमाज़ पढ़ण जे करे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। ऐं जमात सां निमाज़ न पढ़ण जे करे खोड़ सारियूं हदीसूं आहिनि जंहिंमें जेको आहे सो आहे। अच्छा ॿियो इहो आहे त हाणे मां तव्हांखे ॿुधायमि त हीअ जेके बि मामलात ऐं मसाइल हलनि पिया उहे यहूदियुनि जा हलनि पिया। अलाह ताला इहो बि माना उन्हनि खे हुकुम फरमाए थो तव्हां असां सभिनी खे त निमाज़ बि पढ़ो, ज़कात बि कयो, रुकू कयो, रुकू कंदड़नि सां गॾु। उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था जेके यहूदी हुया उन्हनि जी निमाज़ जे तरीक़े जे अंदरि रुकू न हुयो, उन्हनि जी निमाज़ जे तरीक़े जे अंदरि बाबा रुकू न हुयो। हाणे अलाह ताला उन्हनि खे चयो त तव्हां बि उहा ई निमाज़ पढ़ो जेका मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी आहे, उन जी इक़्तिदा करे हाणे तव्हां बि रुकू कंदड़ सां गॾिजी करे तव्हांखे बि रुकू करिणो आहे। इहा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सेखारियल निमाज़ अदा कयो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। जमात सां साहबा इकराम फरमाइनि था, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम बुखारी रिवायत आंदी आहे, अलाह जे रसूल फरमायो जेको माण्हू घरनि में निमाज़ पढ़े थो, हिकिड़ो उज़ुर आहे, कॾहिं का परेशानी आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे, उहा इन शइ खां मुस्तस्ना आहे। बाक़ी जेकॾहिं को माण्हू जमात मस्जिद बि वेझो आहे, ॼाणी वाणी नथो पढ़े, निमाज़ त पढ़े थो, फ़र्ज़ु हुनजो अदा थी थो वञे, पर पाण फरमायूं जेकॾहिं लकड़ियूं ऐं काठियूं गॾु करे इन्हनि जे घरनि खे साड़ियो वञे, इन्हनि जे घरनि खे छा कयो वञे बाबा, साड़ियो वञे। साहब इकराम फरमाइनि था हिकु दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी निमाज़ ते आया, अलाह जे रसूल फरमायो फ़िलाणो पुटु फ़िलाणे जो फ़िलाणो किथे आहे? साहिबनि जो या रसूल सल्लम फजर जी निमाज़ ते पुछो, न आयो आहे अलाह जा रसूल। वरी ॿिए जे मुतालिक़ पुछा कयूं, चवंदो न आयो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सवाइ मुनाफ़िक़ जे को बि माण्हू फजर ऐं इशा जी निमाज़ न छॾींदो आहे। आई ॻाल्हि सम्झ में। ऐं फजर जी निमाज़ बख़्तनि जी भरी आहे, बख़्तनि जी, जंहिंखे असांजे तव्हां चवंदा आहिनि यार हीउ बख़्त भरियो आहे, भाग भरियो आहे। जंहिंखे बख़्त हासिलु करिणो आहे, जंहिंखे भाग हासिलु करिणो आहे, जंहिंखे ईअं सम्झो पंहिंजी झोली रिज़्क़ खां भरणी आहे, त उहो इंसानु कॾहिं बि फजर जी निमाज़ कंहिं बि सूरत जे अंदरि न छॾींदो। आई ॻाल्हि सम्झ में। साहब इकराम फरमाइनि था त सवाइ मुनाफ़िक़ हिकिड़ा पंहिंजो अलाह जे रसूल जे दौर में ज़ाहिरी मुनाफ़िक़ हुया जेका सभिनी खे ख़बर आहे बाबा हे मुनाफ़िक़ आहिनि, हिकिड़ा लिकियल मुनाफ़िक़ हुया। लिकियल जेके मुनाफ़िक़ हुया जेके ज़ाहिर न हुया उहे बि जमात जी निमाज़ न छॾींदा, उहे बि अची जमात जी निमाज़ जे अंदरि जेके ज़ाहिरी सफ़ा अलल ऐलान हुया मुनाफ़िक़ नज़र अचनि पिया थी मुनाफ़िक़ आहिनि, पोइ उहे खणी करे। पर जेकॾहिं को माण्हू मरीज़ बि हूंदो हो, को माण्हू छा हूंदो बाबा, मरीज़ बि जेकॾहिं हूंदो त कंहिं न कंहिं माण्हू खे कुल्हनि जे आसिरे ते टेकू ॾेई करे अची करे जमात जी निमाज़ पढ़ंदा हुआ। त अक़ीमुस्सलात निमाज़ पढ़ो, व आतु ज़कात ज़कात अदा कयो, जंहिंखे अलाह सी माल जी वुसत ॾिनी आहे उनजे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे, ज़कात अदा करे। वरकाऊ मअर राकिईन ऐं रुकू कयो, रुकू कंदड़नि सां गॾु। अच्छा अॻिते अलाह ताला फरमाए थो अतामुरून अन्नास बिल बिर्रि व तंसौन अनफुसकुम व अंतुम ततलूनल किताब अफला ताक़िलून। तव्हां हुकुम कयो था माण्हुनि खे बिल बिर्रि नेकीअ जो, व तंसौन अनफुसकुम ऐं पंहिंजो पाण खे विसारे था छॾियो, व अंतुम ततलूनल किताब होॾा तव्हां अहले किताब बि आहियो, अफला ताक़िलून छा थियो आहे तव्हांखे अकुल नथा रखो छा तव्हां? आई ॻाल्हि सम्झ में। नेकीअ जो ॿिए माण्हू खे हुकुम करणु ऐं पंहिंजो पाण खे विसारे छॾणु, इहो बि वॾे में वॾो वबाल आहे। अच्छा हिन आयत जो ख़िताब बि ईअं ई सम्झो यहूदियुनि खे ई आहे, पर मुराद हिन मां आम थी सघे थो। यहूदियुनि जे अंदरि बि उहो मामिलो हूंदो हो। यहूदी छा कंदा, ॿिए माण्हू खे, काफ़ी अहिड़ा यहूदी जेके पंहिंजनि काफ़ी माण्हुनि खे चवंदा हुआ निमाज़ वञी पढ़ो, पोइ माण्हू निमाज़ बि पढ़ंदा हुआ पर पाण उनजे मथां अमल न कंदा हुआ। इन जे मुतालिक़ हिकु रिवायत मौजूदु आहे, हिकिड़ो ॿारु हूंदो यहूदी जेको रसूलुल्लाह सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कंदो हो। हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जॾहिं बीमार थियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई
त फ़लाणो ॿारु जेको आहे उहो बीमार आहे। अलाह जो रसूल जॾहिं आयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, इमाम बुख़ारी इहा रिवायत आंदी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नंढे ॿार खे चयो त पुट कलमो पढ़ी मुसलमान थी। यहूदियुनि जो ॿारु हुयो, अलाह जे रसूल जी ख़िदमत कंदो, हुन सां ॾाढी अलाह जे रसूल सां मुहबत हुयसि। त हुन नंढड़े ॿारु आख़िरी मरण जे टाइम ते हीअं अखियूं खणी करे पंहिंजे पीउ ॾे वाझायो त उन जे पीउ उनखे चयो, जॾहिं तोखे एॾो भलारो इंसानु जंहिंजे लाइ अलाह साईं ज़मीन ऐं आसमान खे पैदा फ़रमायो आहे, आमिना जो लाल मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा त पुट कलमो पढ़ी मुसलमान थी वञो। माना पंहिंजे पुट खे नेकी जो कमु कयईं, पर पाण हिन जे मथां अमल हो। त यहूदियुनि में खोड़ अहिड़ा माण्हू हुया जेके ॿियनि खे त नेकी जो हुकुम कंदा हुआ, पर पंहिंजो पाण नेकी जे मथां अमल हो पंहिंजे नफ़्स खे विसारे छॾींदा हुआ। या असांजे काफ़ी रिवायतुनि जे अंदरि इन मां उहे उलमाए किराम बि थी सघनि था जेके ॿियनि माण्हुनि खे त वाइदो नसीहत कनि था, पर पाण उन जे मथां अमल हो। ॿियनि खे चवंदा हराम न खाओ, पाण हराम खाइनि था। मिसाल, ॿियनि खे चवंदा बाबा निमाज़ पढ़ो, वरी पाण निमाज़ नथा पढ़नि। अदा तकबीर उला सां निमाज़ पढ़ो, वरी पाण तकबीर उला। माना ॿियनि खे चवनि था नेकी जो कमु हुकुम कंदा, पर पंहिंजे नफ़्स खे छा था कनि, विसारे था छॾनि। अच्छा, हिकु रिवायत हिन जे मुतालिक़ चए त मेराज वारी राति जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया त अलाह जे रसूल हिकिड़ो टोलो अहिड़ो ॾिठो जिन जी ईअं ज़ुबान जेका आहे उहा लड़के पई हेठि। फ़रिश्ता कैंची सां हुनखे कटनि पिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रिश्तनि खां पुछा कयो केरु आहे हिन बदबख़्त? हीअं अलाह जा रसूल अव्हांजी उम्मत जा उहे माण्हू जेके ॿियनि खे त नेकी जो हुकुम कंदा, पर पाण हिन जे मथां अमल हो। अलाह जी पनाह, अलाह जी पनाह, अलाह जी पनाह। ऐं हिकिड़ो ख़ासि अहिड़ी जाइ आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ॿियनि खे नेकी जो हुकुम कंदा, वरी पाण उन जे मथां अमल नथा कनि, वॾो वबाल आहे ॿिए खे। अच्छा, हिकु रिवायत जे अंदरि अचे थो त हिकिड़ो माण्हू अहिड़ो, उहो जॾहिं उनखे जनम जी बाहि जे अंदरि वेंदो, जनम जी बाहि खां ॿाहिरि निकितो, उनजा आंड्रा हीअं चारो तरफ़ फिरियल हूंदा, उन्हनि खे पंहिंजे हीअं हथनि सां खणी करे फेराईंदो। कॾहिं हुतड़े वञी वेंदो, कॾहिं हुन कुंड ते जनम जी बाहि जे अंदरि आंड्रा उनजा हीअं ॿाहिरि पेट खां हीअं ॿाहिरि आंड्रा लॻा पिया हूंदसि। हू माण्हू हिनखे ॾिसी करे परते खां वाझाए चवंदो यार हे त फ़लाणो माण्हू आहे, असांखे हर हमेशह नेकी जो चङाई जो असांखे दर्स ॾींदो, अॼु हुनजो हे हाल आहे। अची करे हुनजे भरिसां वेहंदा, अदा ॾे ख़बर तूं फ़लाणो आहे न? चए हा। पोइ दुनिया में त तूं असांखे नेकी जो दर्स ॾींदे असांखे ॿुधाईंदे? चए हा। चए पोइ पाण अमल न कंदे? चए इहो तॾहिं त लोॾियां थो न, पाण जो अमल कयां त पोइ हिन टाइम मां इहो मुंहिंजो अशर इहो हुजे छा त मां बि सुरखुरू हुजां? हा। त मुंहिंजा भाउ, ॿिए खे नेकी करण खां अॻु में पंहिंजे नफ़्स जी तरफ़ ई वाॼणु। इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त हाणे तव्हां माण्हुनि खे नेकी कयो ई न। इंसानु आहे, ख़ताकार आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर ईअं हरू भरू बि सफ़ा हिन जे मथां न हुजे जो माण्हू ॿियनि खे नेकी जो दर्स ॾे पर पाण हुन जे मथां अमल न करे। अतामुरून अन्नास बिल बिर्र, छा तव्हां माण्हुनि खे हुकुम कयो था नेकी जो? तनसौन अनफुसकुम, ऐं पंहिंजो नफ़्स खे पाण खे छा था कयो? अच्छा, अलाह ताला यहूदियुनि खे चए थो वअंतुम ततलून अल किताब, हे हालां त तव्हां आहियो बि आले किताब, तव्हां बि आले किताब आहियो, असां बि आले किताब आहियूं। अफला ताक़िलून, छा थियो आहे तव्हांखे पोइ अकुल नथा कयो, सम्झ नथा कयो? बहरहाल, वस्ताईनु बिस्सब्रि वस्सलाह व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिन। अलाह ताला फरमाए थो मदद वठो सब्र सां ऐं निमाज़ सां। व इन्नहा, ऐं बेशक इहा अलबत्ता गरी आहे मगर न्याज़मंदनि जे लाइ न। अल्लज़ीन यज़ुन्नून, ऐं बेशक जेके भाइनि था, यज़ुन्नून अन्नहुम मुलाक़ू रब्बिहिम, त मुलाक़ात कंदा पंहिंजे रब सां। व अन्नहुम, ऐं बेशक उहे पंहिंजे रब जी तरफ़ मोटाया वेंदा। ठीकु आहे। वस्ताईनु बिस्सब्रि वस्सलाह, मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां। ॾिसो, सब्र जी आम जेका अक्सर माण्हुनि जे अंदरि जेका माना राइज आहे, उहो चवंदा आहिनि सब्र माना का तकलीफ़ अचे बसि उन ते सब्र करे। इहा सब्र जूं हूअं त उलमाए मुफ़स्सिरीन खोड़ मानाऊं लिखिया आहिनि। हिकिड़ी त सब्र जी माना आहे इताअत, माना अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुकुम जी इताअत पैरवी करणु, हिनखे बि सब्र चइबो आहे। ॿी उलमाए मुफ़स्सिरीन जेका सब्र जी माना लिखी आहे त माण्हू पंहिंजो पाण खे मुकमल तरीक़े सां गुनाहनि खां बचाए। माण्हू पंहिंजो पाण खे छा करे? मुकमल तरीक़े सां गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाए, इनखे बि सब्र चइबो आहे। टीं जेका माना आम माण्हुनि में राइज आहे, बाबा जेका बि मुश्किल अचे उनजे मथां सब्र करे पंहिंजो वक़्तु गुज़ारणो आहे, बसि इनखे बि सब्र चइबो आहे। बहरहाल, निमाज़ ऐं सब्र एॾी बहितरीन ॿई ज़बरदस्ती शयूं आहिनि जो इन्हनि जे ॾिसो न, निमाज़ साहब इकराम फरमाइनि था जॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अल्लाह जे रसूल खे जॾहिं का बि तकलीफ़ वग़ैरह पहुचंदी हुई या का बि हाजत हूंदी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुतवजह थींदा हुआ निमाज़ जी तरफ़। इन में हदीस जे अंदरि खोड़ अहिड़ियूं रिवायतूं मौजूदु आहिनि। लैलतुल अहज़ाब वारी जेका जंग हुई उन जे अंदरि बि हिकिड़ो साहबी चए थो कंहिं कम जे मामले या मसइले जे लाइ मां जॾहिं मोटी आयुमि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ जे अंदरि मशगूल हुया। या ॿियनि जंगनि जे अंदरि हज़रत अली खां साहब इकराम रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे, काफ़ी साहब इकराम खां रिवायतूं आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हमेशह निमाज़ जी तरफ़ मुतवजह थींदा हुआ। व इन्नहा लकबीरतुन, बेशक इहा निमाज़ ॻरी कंहिंजे मथां आहे जेके न्याज़मंद हूंदा, ख़ुशू ऐं ख़ुदू वारा हूंदा, उन्हनि जे लाइ निमाज़ ॻरी न हूंदी आहे, बल्कि उन्हनि जे लाइ निमाज़ राहत जो सबबु हूंदी आहे। निमाज़ पढ़ंदा उन्हनि जो अंगो अंगो जिस्म जो ठरी पवंदो आहे, उन्हनि जे दिलि खे राहत मिलंदी आहे। जॾहिं निमाज़ न पढ़ंदो उनखे बेसुकूनी बेक़रारी अजीब उनजी तबियत चिड़ाक वारी तबियत थींदी आहे। उहा इन जे करे त जेको माण्हू ख़ुशू ऐं ख़ुदू सां निमाज़ पढ़ंदो आहे उन जे मथां निमाज़ ॻरी न हूंदी आहे। जेको ख़ुशू ऐं ख़ुदू सां न पढ़ंदो आहे मिड़ेई हिकिड़ो वक़्तु टार हिकिड़ा माण्हू वरी निमाज़ अलाह ताला माफ़ फरमाए ईअं पढ़ंदा जो किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो को माण्हू निमाज़ पढ़ी करे जॾहिं बसि कंदो आहे पोइ अहिड़ी हालत कंदो आहे निमाज़ सां जो उहा निमाज़ कारे कपिड़े जी सूरत में ईअं सिधी करे उनजे मुंहं जे मथां लॻाई वेंदी आहे। पोइ पंहिंजो वक़्तु बि बर्बादु कयो, अलाह साईं तोखे तबाह बर्बादु करे। आई ॻाल्हि सम्झ में? छा मक़सदु आहे? उनजा अरकान सही नमूने सां अदा न कंदो आहे। कुकड़ वारी ठुंगियूं पयूं हूंदियूं अथसि, न चङे नमूने सां सजदो कयईं, न चङे नमूने सां रुकू कयईं, न चङे नमूने सां क़याम कयईं। बाबा निमाज़ ॼणो सॼो तूं इंसानु पंहिंजे रब जे साम्हूं बीठो आहे। एॾे वॾे दुनिया जे अज़ीम बादशाह, दुनिया ऐं आख़िरत जे बादशाह जंहिं हर शइ खे पैदा कयो, सॼी दुनिया खे सुम्हारे पाण निंड खां पाक, सॼी दुनिया खे खाराए पाण खाइण खां पाक, सॼी दुनिया खे औलाद ॾे पाण औलाद खां पाक। निंड त पंहिंजी जाइ ते आहे पर ऊंघ खां बि जेको आहे सो पंहिंजो पाक, हर शइ खे पैदा करण वारी एॾी वॾी ज़ात जे साम्हूं बीठो आहे। का फज़ीलत इंसान में हुजणु खपे। ईअं तकड़ी सकड़ी निमाज़ बसि हेॾा होॾा करे वक़्तु ज़ियान करणु। बहरहाल अच्छा, ख़ुशू कंहिंखे हासिलु थींदो? अल्लज़ीन यज़ुन्नून, ख़ुशू उन माण्हू खे हासिलु थींदो जंहिंखे मुकमल यकीन हूंदो त हीअ दुनिया छॾे करे मूंखे पंहिंजे रब जे साम्हूं हलणो आहे, अलाह जी मुलाक़ात करणी आहे, मूंखे मां पंहिंजे रब जी तरफ़ मोटी करे हलंदुमि। जॾहिं जंहिं इंसान जे ज़हन जे अंदरि इहो एतिक़ाद हूंदो त मूंखे पंहिंजे रब जे आॾो पेश थियणो आहे, मूंखे पंहिंजे रब वटि हिसाब किताब ॾियणो आहे, त पोइ तव्हां उन्हनि जी निमाज़ूं ॾिसो, तव्हां रिवायतूं खोले करे ॾिसो। साहब इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन, एॾा काफ़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी फरमाईंदा जॾहिं बि निमाज़ पढ़ंदा हुआ इहे पखी उॾामंदड़ अची करे साहबनि जे मथां वेहंदा हुआ, तॾहिं उन्हनि खे ख़बर ई न पवंदी त असांजे मथां छा आहे। ईअं ऐं अलाह जी मुहबत जे अंदरि ईअं हूंदा, निमाज़ पढ़ंदा हुआ। उन्हनि खां तव्हां पुछा कयो त निमाज़ छा थींदी आहे? साहबी खे तीर लॻो आहे, सूरह कहफ़ पढ़ंदा पिया। छा थो पढ़े बाबा? सूरह कहफ़ पढ़ंदे उहो जॾहिं अची निमाज़ में तीर लॻो आहे, निमाज़ पूरी करे बाद में ॾिठो हूंदो हे मूंखे तीर लॻो आहे, कंहिंखे चवंदो भाई हे तीर त कढजांइ, त कंहिं चवंदो हेॾो टाइम जा तोखे लॻो आहे, चई निमाज़ में ख़ुदा सुकून ई हेॾो रखियो आहे जो महसूस ई न पियो त का तकलीफ़ थी आहे या न आहे। त निमाज़ पढ़णी अहिड़े तरीक़े सां आहे पंहिंजे रब जे साम्हूं। अॼु हिकिड़ा माण्हू वरी तारनि सां वेठा हेॾे होॾे ॾिसंदा। उलमाए कराम उलमाए मुफ़सिरीन फरमाए ख़ुशू ऐं ख़ुदू जो मतिलबु इहो आहे त हर हिकिड़ो रुकुन निमाज़ जो सही नमूने सां सही तरीक़े सां सजदे वारी जाइ ते हर हमेशह ॾिसो। रुकू में वञो त आङुरुनि ते या सजदे वारी जाइ ते ॾिसो। सजदे में वञो तॾहिं बि तव्हांजो ध्यानु सॼो जेको बि तवजो आहे, जेकॾहिं निमाज़ में को अलाह ताला माफ़ फरमाए शैतानी को विसवसो या ख़्यालु अची बि वञे थो, फ़ौरन हुनखे दफ़ा करे वरी रब जी ज़ात जी तरफ़ इंसानु छा थिए? मुतवजह थिए। अलाह खांदो आहे अलाह साईं जमी मुस्लमाननि खे क़ुरान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। या इलाहल आलमीन या रब्बल आलमीन आमीन बिरहमतिक या रहमान।